एड़ा आ पुटेड़ा अम्मा अम्मा छो थे जड़ी एड़ा पुटेड़ा छो थे जड़ी एड़ा पुटेड़ा अम्मा दोस्तों बुजुर्गों पायरो अज आऊं लाइव ते खुदकशी पियो करियां जंहिं भाउ जो मुते कर्ज़ रहलो जे मिलंदुसि टको बि कोन पर महिरबानी करे मूंखे माफ़ करे छॾियो यार मूंखे माफ़ करे छॾियो। अरे छा पियो करियो खुदकशी करे में सब लाइव ते हां इश्क करो वैसा मोबाइल न लाणियूं आहिनि तव्हीं इश्क करो सब मोबाइल ते करो पर जे वरी इश्क में टुटो तो खुदकशी भी मोबाइल ते करो। अरे इश्क में न रे सॼे शहर जो कर्ज़ी आहियां हथ धोई पोयां पइजी विया मूंखे राति जो आऊं वञो पार्कनि में सुम्हां ॾींहं वरी मूंखे लाइटूं खणो पिया ॻोल्हीनि। तोखे पाण खां मारणो आहे न त पोइ हुन कर रसो वठी खीचे में ॿध पोइ रसो विझ वण मंझि पोइ ॾे धंप मरे तो कौन तो मरे रसन जा मण पर रसे जे लाइ मूं वटि पैसा कोन्हे। अरे पोइ हिन कर न पोइ दरिया में ॿुॾी मर हाँ ॿुॾण जे ख़्याल सां त वियोसि न सुतो आऊं वञी मोरीअ ते बीठसि ॾिठुमि त ईअं पाणी तार करे पियो वयो वॾियूं वॾियूं छोलियूं पोइ चढ़ी न मोरीअ जे मथां अब बिस्मिल्लाह करे वठी खणी जंप ॾिनमि पोइ ॿुॾे कोन न पाणी गोॾे जो हो न पाणी गोॾे जो अरे पोइ हाणे न कर बाहि जो वॾो मची ॾिसे न टुपी हुन में गिड़ी पओ हा बाहि में बि पाण खे साड़ण लाइ मूं प्रोग्राम ठाहियो घरां निकितुसि साम्हूं ॾिसां त पराड़ खे बाहि लॻी पई आहे मुंहिंजो वाझो धक इहो धक हथनि मां कोन वञाई पोइ अबा पोइ डोड़ी सुतो बाहि वटि ब्रेक कयो न मूं सोचियो हरू छड़ी मारंदासीं फ़ाइदो कयो। अरे पोइ हीअं कर जबल जी वॾी चोटी ॾिसी पोइ पाण खे हेठि खणी उछल जबल जी चोटी अरे इहो ख़्यालु करे बि वियोसि नंढो जबल न खट जबल अब आऊं सुबुह 6 बजे खां वठी चढ़ियुसि राति जो 9 बजे उते पहुतसि पोइ सोचियो वरी लही आयुसि। पोइ हाणे ॻाल्हि ॿुध तुंहिंजे मरण जो हल हाणे मूं वटि आहे जल्दी ॿुधाए ना गोपाल